हाई हवेलिया में माँ की। अदीब खैरता है ख्यालन में घुमाई सफ़ा चुप चुप लगी पईया। बस अदी छा सोचंदसि, औलाद जी परेशानियूं आहिनि। सही थी चवी अदी, मर्द त आहे छुड़वा अगधण, जेॾां अथसि कंध ओॾां अथसि पंथ। मूं वारो सोराब बि सफ़ा ख़राब थी वियो आहे, हाणे त वॾे साईं जी मुखालफ़त पियो करे। अदी अहिड़े हालातनि में रिश्ता कीअं थींदा? तू ही कुछ सोराब खे सम्झाए, तू कुछ अक्कल करे। अदी ॾोह सिर्फ़ु सोराब जो न आहे, वॾे साईं खे ॾिस हिकु ख़सीस नौकिराणी जे करे रिश्तनि खे विसारे छॾियो अथसि। ईअं कबो आहे छा? ख़ुदा अमजद वॾो आहे, पंहिंजे जिगर दिलि खे बि वॾो करे हा। ईअं खणी थोरी ॻाल्हि जे करे रिश्ता ख़तमु कया अथसि, कुझु त सोचे हा न। अदी पीर अमजद गादी नशीन आहे, हुनखे बि मुरीदनि जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी आहे। मुरीदनि जी राय बि त वठणी आहे, उहो मजबूर आहे। पीर सोराब इहो हरकतूं न करे हा त इहा नौबत ई न अचे हा। अदी पीराणो ॿारु आहे, जवानी में त इहे हरकतूं थींदियूं आहिनि न। हाणे अदा अमजद ॾिसो, जवानी में घटि हरकतूं कई हूंदसि। ॻाल्हि त पुराणी आहे, पर अदी ॻाल्हियूं विसरंदियूं त कोन आहिनि न। तो सम्झ में नथो अचे, तो अलाए छो विसारे छॾियूं आहिनि। अदी माज़ी जे ज़ख़्मनि खे खोटणु ज़रूरी आहे छा? मूंखे त हैरत थिए थी त तूं अञा बि पंहिंजे नालाइक पुट जे पासो पई खणी। पंहिंजे पुट खे सम्झाइण जी बदिरां तूं मूंखे थी सम्झाए। उहो इन करे जो तो वारे मुड़ुसु मुंहिंजे सिकील जे पुट खे रुॻो ज़लील न पर जमात जे अॻियां बेइज़तो कयो अथसि। आख़िर हिन मसइले जो हल छा आहे? छा औलादनि खे विहारे उनजो मथो अछो कंदासीं छा? कुझु बि हुजे थी, पर ॿारनि जी शादियूं त कराइणियूं आहिनि न। इन लाइ त तो वटि आई हुयसि, तूं त ॻाल्हियुनि में अलाए किथे जो किथे वञी पहुती आहीं। महिरबानी करे मूंखे गरम गरम चांहि प्यार, ॾाढो मथे में सूर आहे। हा हा छो न। हसीना हसीना चांहि ठाहे अच। अच्छा थी वेह न। मुर्शिद सगोरा कहिड़ी सोचुनि में गुम आहियो? यार आशिम, ॻाल्हि चर्चे खां चढ़ी वई आहे। असांजी ख़ामोशी खे दुश्मन असांजी कमज़ोरी सम्झे थो, ऐं हाणे ख़ामोश रहणु कुफुर आहे। हाणे थींदो दमादम मस्त कलंदर। पीर साईं, अवां रुगो इशारो करियो, तव्हांजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे। कफन दफन हराम न करे छॾियांसि त मुंहिंजो हाशिम नालो न आहे। केरु आहे अवां जो दुश्मन? इहो ई आशिम जंहिं मूंखां मुंहिंजी गादी खसी, मूंखां हीर खसे, मूंखां मुंहिंजी मंग रासिया खसे। दिलि त चए थी त पलांद में उन खां उन जा साह खसियां, वो फट मारे छॾियांसि। वॾे साईं जी ॻाल्हि था करियो न पीर सोराब साईं। अवां जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे। पीर अमजद खे मारणो अथई त का साज़िश सोचणी पवंदई। अहिड़ी रांदि खेॾणी अथई जो नांग मरी वञे ऐं लठ बि न भॼे। हा आशिम ख़ान, हाणे न पीर अमजद खे अख ॾेखारणी पवंदी। जीअं चाचा साईं खे ख़बर पए त मां बि हुनजो भाइटियो आहियां, ऐं मुंहिंजी रगुनि में दौड़ंदड़ रत बि इन ई ख़ानदान जो आहे। साईं सोराब, पीर अमजद लाइ पोइ छा सोचियो अथई? करींसे हेॾे होॾे त जीअं ख़बर पइजी वञेसि त पीर सोराब कहिड़ी बला आहे। ताड़ कयोसि त इहो केॾां अचे थो केॾां वञे थो। हिकु चकर रुगो अगवा करे पिस्टल हुन जी लौंदड़ीअ ते रखे पुछांसि त हाणे पंहिंजो पाण खे बचाए सघीं थो त बचाए।
पीर सोराब साईं वाह जो मज़ो ईंदो। पीर अमजद जूं मिंथूं हूंदियूं ऐं असांजा टहक हूंदा। ओ हिते रखीसि जान जा पुट। आसिम ख़ान, तूं इन कम सां अॼु जो अॼु ई लॻी वञ। ठीकु आहे पीर सगोरा, आउं हींअर ई खां पंहिंजो कमु स्टार्ट थो करियां। चङो। अल्लाह, इधर सोना कपड़ा। अल्लाह, कितना सोना देवर ये दीदी कैसे प्यारी बनी। अल्लाह, माशाल्लाह ड्रेस कितना स्ट्रॉन्ग। ही जेवर ही कपड़ा तॾहिं सोना लॻंदा जॾहिं तूं हिननि खे पाईंदी आहीं। छा ये कपड़ा ऐं ज़ेवर मां पाईंदमि? पोइ त मूंखे नज़र लॻी वेंदी। तूं फिकर न कर, असां धागे पीणे जा उही माहिर आहियूं। मुंहिंजी एतिरी औकात ई न आहे जो मां एतिरा महांगा ज़ेवर ऐं कपिड़ा ज़ेबतन कयां। मां हिकु बानी आहियां ऐं बानी जी धीउ आहियां। मां एतिरा क़ीमती कपिड़ा ऐं ज़ेवर नथी पाए सघां। चरी, तूं मुंहिंजी भेण आहीं। केरु तो चवे त तूं बानी आहीं? तूं बीबी हीर आहीं। हवेली जी सभु बानियूं थी चवनि। धूड़ आ उन्हनि जे मुंहं में। बाबा साईं जो हुकुम आहे त जहिड़ा कपिड़ा मां पाईंदमि ओड़ा कपिड़ा तूं पाईंदीअं, जहिड़ा ज़ेवर आउं पाईंदसि ओड़ा ज़ेवर तूं पाईंदीअं। सायण, मुर्शिद पीर अमजद साईं ईअं छो थो करे? हू असां ते एॾो महिरबान छो आहे? असां मां धी हवेली जी ॿियनि बानियुनि खां उतम एॾा आला छो आहियूं? हीर इहा त मूंखे ख़बर न आहे, पर हिन हवेली में वक़्त जे 10 साल घणा राज दफ़न आहिनि। इन करे तूं इहो न सोच, बस तूं ज़िंदगी खे इंजॉय कर। ठीकु आहे बीबी, तूं चईं थी त पायां थी। पर पहिरीं तरस, पहिरीं मां तुंहिंजो मेकअप कंदमि, तोखे तयारु कंदसि, पोइ तोखे ड्रेस पाराईंदसि। हले वे। ठीकु आहे। माशाल्लाह कितनी प्यारी थी लगी। रहम मुर्शिद साईं रहम, मुंहिंजो इहो मतिलबु हरगिज़ ना हो। मां त एतिरो थी चाहियां अवां बीबी साइमा खे परचाए। हरगिज़ न, कॾहिं बि न। असीं न, मां तुंहिंजो इहो अर्ज़ु कॾहिं बि क़बूल न कंदुसि। तो वारी छोरी खे ॾिस ॻाल्हाए कीअं थी। हीर, तोखे जुरत कीअं थी त तूं रासिया जा कपिड़ा ऐं ज़ेवर पाई असांजी बराबरी करण थी चाहीं? हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। मां बिस्मिल्लाह के आहे। बाबा, को कमु आहे छा? मुर्शिद साईं हिकिड़ो नी माण्हू अर्ज़ु आहे। पुट, तूं असांजी खादमा अमीना जी प्यारी धीउ आहीं। तव्हांजे लाइ किरोड़े इज़तूं, ख़बर अथई? मां तोखे पंहिंजी न्याणी सम्झंदो आहियां, पंहिंजे घर जो भाती सम्झंदो आहियां। वॾी ॻाल्हि इहा आहे त पुट, हाणे तूं हिन हवेलीअ जे राज़दारनि में बि शामिल आहीं। पुट, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तोखे जेको बि कमु हुजे न, कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे, बिला झझक कंहिं ख़ौफ़ खुटके खां चई ॾींदी कर। मुर्शिद साईं बीबी साइमा वॾी ॾुखाड़ी आहे। अवां गौरी ऐं हीर जे करे हुन खे ॻाल्हायो आहे। तूं सभु ॼाणी थी, उहो बि अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे। मूं जेको कुझु कयो उहो इंसाफ़ जो तक़ाज़ो हो। छा असांजी बानीअ जी का बि इज़त न आहे? रहम मुर्शिद साईं रहम, मुंहिंजो इहो मतिलबु हरगिज़ ना हो। मां त एतिरो थी चाहियां अवां बीबी साइमा खे परचाए। हरगिज़ न, कॾहिं बि न। असीं न,
मां तुंहिंजो इहो अर्ज़ु कॾहिं बि क़बूल न कंदुसि। हसीना, मां मजबूर आहियां, पंहिंजे हिन दिल जे हथां मजबूर आहियां पुट। गुस्ताखी माफ़ मुर्शद साईं। तो का बि गुस्ताखी न आहे कई हसीना। मां तोसां मुतफ़िक़ आहियां। मां त हिन हवेलीअ जी ख़ाक आहियां ऐं साइण साइमा जी जुतीअ जी धज़ आहियां। पुट तूं वञ। मुर्शिद साईं, मां हथ ॿधी तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु थी कयां। त बीबी साइमा खे परचायो, छो त हू तव्हांजी शरीक हयात आहे। गौरी, जेकॾहिं बीबी साइमा मुंहिंजी ज़ाल आहे त तूं छा आहीं? मां त कुझु बि न आहियां। मां त तव्हांजी कदमनि जी ख़ाक खां बि घटि आहियां साईं। ईअं न चओ, न चओ ईअं। मुंहिंजे अंदर में वढ था पवनि, मुंहिंजो जिगर फाटी थो पए, हीअ दिलि भोर भोर थी पए। गौरी, यादि कर, तूं मुंहिंजो पहिरियों प्यार आहीं, तूं मुंहिंजी दिलि आहीं। मुंहिंजे दिलि जे अंदरि जेको रूह आहे उहो तूं आहीं। तूं मुंहिंजो साह आहीं, तूं मुंहिंजी सभु कुझु आहीं। न साईं, ईअं न चओ, भितिन खे बि कन हूंदा आहिनि। सुडिका सुडिका जीवन मुझे कोरी ना है, या रहते कहीं जो। सुडिका सुडिका जीवन है जो कोरी ना है, या रहते कहीं जो। रासिया, थोरो औरते थी वॾी ॻाल्हि आहे। हीअ बानी त लॻे ई कान थी, ईअं थो लॻे बीबी हुजे। सजी समरी ईअं त आई आहे ॼण पीर अमजद जे अखियुनि जो तारो हुजे। हाँ बि चवां त साईं सोराब छितो छो थियो आहे? मासी, मां हीर जे ख़िलाफ़ हिकिड़ो लफ़्ज़ बि बर्दाश्त न कंदसि। भले जवाब ऐं सो बि कावड़ में। अदी साइमा, ॾिसी पई छोकिरियुनि जा जलवा। तो वारी छोरी खे ॾिस ॻाल्हाए कीअं थी। हीर, तोखे जुरत कीअं थी त तूं रासिया जा कपिड़ा ऐं ज़ेवर पाई असांजी बराबरी करण थी चाहीं? बीबी ही चारे था ऐं पाए पंहिंजा मेरा कपिड़ा। बानी आई बानी थी रहो। पीर अमजद जी अखियुनि जो तारो न थिए, न त ई ॿई अखियूं कढी छॾींदी साईं। अम्मी, हीर जेके कपिड़ा ऐं ज़ेवर पाता आहिनि उहे मुंहिंजा न आहिनि, हीर जा आहिनि। अय्यम्मा, तूं उहा ॻाल्हि कर जो केरु मञेसि बि सही। ऐं पिणसि वटि एतिरा पैसा हुजनि हा त हिते धिका खाया छा बानी थी रही आहे। मासी, ही कपिड़ा ऐं ज़ेवर हीर के बाबा वठी ॾिना आहिनि ऐं जेके हुनजा पुराणा कपिड़ा ऐं ज़ेवर हुआ उहे सभु बानियुनि खे ॾेई छॾिया आहिनि। छा मतलब त ही बानी जी धी हाणे असांजी बराबरी कंदी ऐं असांजे पैसनि ते? तोखे हिन हवेली में धिका ॾेई न कढां त मां पीर अमजद जी ज़ाल न आहियां। अदी, ओ मुंहिंजी मिठी भेण, ॻाल्हि ॿुध। हाणे अख पट घर जो ॾीओ ॿार ईअं न थिए जो सुभाणे पछताइणो पवे। ॾिसां पई दाल सॼी कारी आहे। हा आउं बि चवां पीर अमजद
ई चक्कर बकर छो थो ॾे, इहा ॻाल्हि आहे। बस बीबी बस। तो बस कर, विच में न ॻाल्हाए। अमी इनमें हीर जो को बि ॾोह कोन्हे। बाबा जो चवण हो त जेको आऊं पाईंदसि ऐं खाईंदसि उहे हीर पाईंदी ऐं खाईंदी। तो मूंखे सबक न सिखाए, मां सभु सम्झां थी। हाय हवेलिया में मां अकेली। तोभा माई तोभा, अधी कुछ अख पट, बाहूं थी ॿधई, कुछ होश में अच। इहे न थे जो सुभाणे तूं जेका बीबी आहीं उहा बानी थी वञी ऐं जेके बानड़ियूं आहिनि उहे बीबियूं थी वेही सेज पलंग ते पींघनि में लुॾनि, पोइ वेठी रोईंदी। मुंहिंजो चवण लाइ छो नथी वठी? गोरी, मर्द पंहिंजी पहिरीं मोहबत खे कॾहिं बि विसारे नथो सघे। मां छा कयां गोरी, तो हिते अची मुंहिंजे सुतल प्यार खे जगाए छॾियो अथई। साईं, मां तव्हांजे लफ़्ज़ लफ़्ज़ तां सदको वञा। मूंखे रुगो पीर अमजद चवंदी कर। साईं वॾा, पीर साईं, इहे लफ़्ज़ मूंखे न चवंदी कर। मूंखे रुगो पीर अमजद चवंदी कर। हिनखे छा थियो? हीरा 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 छो थी रोए? छा थियो आहे? हीर, हरू भरू रो न, ॿियनि खे परेशान न कर। वञ पंहिंजे कमरे में। छा थियो आहे हीर? मूंखे ॿुधाए त सही, छा थियो आहे तोखे? कुछ भी न, बस मां हिन हवेली में न रहंदसि। छो न तूं हिन हवेली में रहंदी आहे तूं हिन हवेली में? थियो छा आहे ॿुधाए त सही। हीर, मूंखे सच सच ॿुधाए, तोखे कंहिं रोआरियो आहे? मूंखे कसम आहे पंहिंजे बुज़ुर्गनि जी हस्ती जो। न न मुर्शिद साईं, हिकिड़ो लफ़्ज़ बि अॻिते न चइजो। बाबा जी, बाबा हीर के अमी चमाट ईअं ई मुंहिंजी काफ़ी बेइज्जती कई अथसि। छा? साइमा हीर खे चमाट हई आहे? हिन हवेलीअ में हाणे साइमा न रहंदी, हीर रहंदी। हीर हीर हींअर जो हींअर वञी साइमा जी खल थो लायां मां। पुट तूं दिलि जाए कर, तुंहिंजो बाबा वेठो आहे न। माढ़ने जे मेड़ में साथ न सहेली, हाय हवेलिया में मां अकेली। अरे तो पोए त बीठो ॾिसी छा थो? वञी वठी अचोस त मां जो की रात रंगीन। सोराब साईं, छोकिरी ॾिंगी आहे, कोन ईंदव? मां हिकु नीच ज़ात जी छोकिरीअ खे पंहिंजी धीअ जो दर्जो नथी ॾेई सघां। हू सिर्फ़ हिकु बानी आहे, ॿियो कुझु बि न। अदा जस आहे तव्हांखे। अलाए कंहिंजी धीउ कंहिंजी औलाद आहे, उनखे बीबी करे अची हवेली में था विहारियो। बसि अदा हाणे छा चऊं तव्हांखे? हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। नगो खालिदा, या जेका छोकिरी कमदारी दी साबुल आहे या मां भुलियल आहियां? मुर्शिद साईं, ॾींहं जो छो पीअंदा आहियो? तव्हांजी अखियुनि में तिरवड़ा अची वेंदा आहिनि। अरे बस चुप कर।
मां तो खाई सलाह कोन वरती आहे त मां ॾींहं जो पियां या राति जो। मूं तोखां इहो पुछिया त इहा छोकिरी साबुल आहे या कबी बुलबुल आहे? हाँ? सरकार इहा साबुल ई आहे। ॾिसो कोन था त हुस्न जा तजला बि ॿारे। अरे त पोइ त बीठो ॾिसी छा थो? वञी वठी अचोसि त मां अॼोकी राति रंगीन। सोराब साईं छोकिरी ॾिंगी आहे कोन ईंदव। अड़े ॾिंगी हुजे या सिधी, तव्हां कहिड़े कम आया आहियो? वञासि खंभे खणी अचोसि। बाबा साईं जे कॾहिं ॾींहं ॾिठे छोकिरी खणंदासीं त वॾो ममण मची वेंदो। ख़ालिद 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 केॾो पुत थई ऐं पीर सोराब जो माण्हू थींदे करे तूं ड्रिजीअ थो। हाँ सफ़ा को कंहिं कम जो ई न आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे बाबा साईं, पर मां मौत खां बि न आहियां डिॼंदो। त पोइ बीठा छो आहियो? वञो वञी हिनखे खंभे खणी अचो। चङो अधी हाणे मां हलां थी। ठीकु आहे अदी, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। साईमा साईमा तो छो मुंहिंजी न्याणी हीर खे तड़का ॾिना आहिनि? अदाब बानी आहे, जेकॾहिं तड़को ॾिनसि त कहिड़ी अरबा ख़ता थी पई। तव्हां छो था एॾी कावड़ कयो? तू चुप कर। मां पंहिंजी ज़ाल साईमा सां थो ॻाल्हायां, तू विच में न ॻाल्हाए। साईं तव्हांखे हक़ न आहे घर आयल महिमान जी बेइज्जती करण जो। ही मुंहिंजी भेण आहे ऐं अव्हां जी भाॼाई बि त आहे। जेकर शहनाज तुंहिंजी भेण आहे ऐं हिन घर में महिमान थी आई आहे त पोइ हीर बि मुंहिंजी न्याणियुनि वांगुरु आहे ऐं हिन घर में महिमान थी आई आहे। मूंखे तूं इहो त ॿुधाए, तोखे कंहिं हक़ ॾिनो आहे हीर ते ज़ुल्म करण जो? अदा इन में हीर जी हैसियत महिमान वारी न, हिकु बानी आहे। हुन में कहिड़ा सुरखाब जा पर लॻिया आहिनि जे तव्हां हिकु टके जी बानी जे करे मुंहिंजी ऐं मुंहिंजी भेण जी बेइज्जती करे रहिया आहियो? मूं तव्हांखे हिकु भेरो न पर 10 भेरा सम्झायो आहे त हीर मुंहिंजी न्याणियुनि वांगुरु हिन घर में रहे थी। ईअं रहंदी जीअं रासिया रहंदी आहे। जेका मुंहिंजी धीउ न आहे हुनखे मां धीउ जो दर्जो कीअं ॾियां? असीं ज़ात ऐं बिरादरी में ऊचा आहियूं त मां हिकु ख़सीस जी छोकिरीअ खे पंहिंजी धीउ छो सम्झां? मां हिकु नीच ज़ात जी छोकिरीअ खे पंहिंजी धीअ जो दर्जो नथी ॾेई सघां। हू सिर्फ़ु हिकु बानी आहे, ॿियो कुझु बि न आहे। अदा जस आहे तव्हांखे अलाए कंहिंजी धीउ कंहिंजी औलाद आहे उनखे बी करे अची हवेली में था विहारियो। बसि अदा हाणे छा चऊं तव्हांखे? ख़बर न आहे हिलाल जी आयल आहे हराम जी, जेके पंहिंजे पीउ जी ख़बर न आहे तहीं वरी उनखे हवेली में बीबी जो दर्जो पिया ॾियो। शाबस अथव। आईंदे जेकॾहिं मुंहिंजी न्याणी हीर खे कंहिं उफ़ बि कयो न पोइ तव्हां ॿई सम्झो थियूं। न्याणी हीर थी साईमा, ही माजरा छा आहे? सम्झ में नथो अचे पीर अमजद खे थियो छा आहे? छा ते मथो फिरियो अथसि? अलाए ॿी शादी कंदो अलाए छा? मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे भेण, ही छा थी रहियो आहे? बसड़ी मुंहिंजी भेण, अखियूं पंहिंजी खुलियल रख।
ये न थे जो कि खुलियल जो खुलियल ही रहिजी वञे मूंखे छा आहे आउं हाणे वञा थी। तई बीरो छोकरी परे हटी थी बि मूंखां मुझे वेझो अचण जी बि कोशिश कई न त ॿिन्हिनि जा ॾह टे सकिन दिलाए छॾींदसि। मां चवां थी पंहिंजा पेर हिते ई रोकियो। ही असांजे साम्हूं थींदी तो में एतिरी जुरत ई न आहे जो असांजे साम्हूं थी। शराफ़त सां हल तुंहिंजो इंतज़ार पियो करे। हटी परे थी मां केॾांहुं बि न वेंदसि। न बो ये कान हलंदी ती ता चोटिया माटी केले तो खड़ियो चाल न बो अॻियां वध त हिन खे ॾींहं तारा ॾेखारियूं। खबरदार खबरदार मुझे वेझो न अचिजो न तव्हां ॿिन्हिनि जो हशर ॾाढो बुरो थींदो। मुझे वेझो अचण जी बि कोशिश न कजो न त हशर बुरो थींदो। बाबा 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 ओए बाबा बाबा नाचो भजण जो शौंक़ थई हल पीर सोराब रे। बाबा 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 हिन बंदूक जे साम्हूं तुंहिंजो पी त छा पर केर बि न बीहंदो। बाबा 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 ही तो धी साबुन जो आवाज है। बाबा बाबा मुझे बचाए बाबा ये बगड़ मुझे खयो था वनन बाबा 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 मुझे बचाए बाबा 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 अरे बेघर तो गाढ़े बोर्ड तेज तू ही घर तू विकण वारो मुझी धीम हाथ कढो। जोराब हालत के चो तो बंदूक मुझी धी के दे न त हिन हमरा जो मेजालो कढी विझंदो सही। अरे नीस नीस चरियो माण्हू आहे किथे सच में न शूट करे छॾे। अरे हाणे चढ़ो पंहिंजी गाॾी में ऐं जे किथे ब्रेक हणी अथव न त तव्हांजी बंदूक सां तव्हांजा मेजाला कढी विझो। तो इहो सुठो नाहे कयो। वीर सोराब बाक़ी तूं सुठा कम पियो करी ॻोठी जी मुरीदाणियुनि में तो हथ विझी। अरे तूं पीरनि जे नाले ते गार आहीं छो तो पंहिंजी क़यामतकारी करी कमदार। अरे तव्हीं करो था या जाओ गोली। अम्मा तू भी वही सोच रही है ना जेको आऊं सोच रही आहियां। मूंखे कहिड़ी ख़बर तू छा सोचे रही आहे। मां त इहो सोचे रही आहियां चाचा साईं हुन छोकिरी हीर में ॾिठो छा आहे। ऐं आऊं इहो पई सोचां त इन्हे पीर खां पलांद कई वठां जेको ॻाल्हि ॻाल्हि ते असांखे ज़लील थो करे। अम्मा हू असां खां ॾाढो आहे असां हुन खां पलांद नथा वठी सघूं। छा में ॾाढो आहे छा में ॾाढो आहे कोई ॾाढो ॿाढो कोन्हे। जेकॾहिं तूं ऐं सोहराब मुंहिंजो साथ ॾियो न त ॾिसो हिन खे भोलड़े वांगुरु नचाए ॾेखारियां। अम्मा बेइज्जती आई वई आहे अजायो पंहिंजे मथे में सूर न विझ इहा ॻाल्हि विसारे छॾ। छा विसारियां मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे।
खाती त तुंहिंजे पीउ जो हक़ हुयो। अमजद ने ते कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं रासिया सोराब जी मंग हुई। अमजद इहो हक़ बि असांजो खाई वियो। हाय हवेलिया में मां